अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान न्यूज़ में खबर शामिल कंदासीं पिरालो खां। जी नाज़रीन, पिरालो पोरतन जो आलमी ॾियारो मज़दूरनि सां यकजहती तौरु मल्हायो पियो वञे। मज़दूरनि जे आलमी ॾियारे ते मोकल हूंदे बि पिरालो में पोरतन मोकल न कई। पोरत अॼु बि मज़दूरी करण ते मजबूर आहिनि। उन हवाले सां मज़दूरनि साफ़ सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु मज़दूरनि जो आलमी ॾियारो आहे, पर मोकल मज़दूरनि जी कोन आहे। मोकल सरकारी ड्यूटी वारे ऑफिसरनि लाइ आहे। असां ग़रीब आहियूं, न कमाईंदासीं त कीअं खाईंदासीं। हूअं ई गुरबत सबबु सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। हुकूमत पाकिस्तान खे घुर्जे त असांजे बचड़नि जे लाइ शादी पैकेज, राशन कार्ड, सिहत कार्ड ॾिना वञनि त जीअं असांजी ज़िंदगी आसान गुज़री सघे। रिपोर्ट मुश्ताक अहमद सोलंकी, पाकिस्तान न्यूज़ TV, पिरालो।